अञा भी दिल सां सुभान अल्लाह चओ अव्वल भी अल्लाह हुआ चओ सभई चओ अव्वल भी ॾाढा ॻाल्हाईंदा आहियो आख़िर भी अल्लाह हुआ ज़ाहिर भी अल्लाह बातिन भी अल्लाह हर शइ खे ॼाणण वारो अल्लाह क़ुरान पाक में लफ़्ज़ ईंदो आहे अज़ीज़ इहो अज़ीज़ अल्लाह जो नालो आहे कंहिंजो नालो आहे बा ॻाल्हाईंदा हलो इन अज़ीज़ जूं 6 मानायूं अथव ॾाढो ताक़त वारो क़ुवत वारो मज़बूत ग़ालिब ज़बरदस्त ये 6 मानायूं अथव अज़ीज़ जे लफ़्ज़ जूं ऐं अज़ीज़ अल्लाह जो नालो आहे हाणे दिल चवे थी क़ुरान पाक मां कुझु मां तव्हांखे उहे आयतां पढ़ां जंहिंमें अल्लाह पंहिंजो नालो अज़ीज़ ॿुधायो आहे एक जाते नालो बयान करे फरमाई वशमसु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम जोर सां सुभान अल्लाह चओ बीजाते नालो बयान करे फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर वरी नालो बयान करे ॿुधाई वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद वरी अली नालो बयान करे फरमाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम अञा गज़ीज़ वालो बयान करे फरमाई अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़ सब खां ॾाढो केरु आहे बा ज़ोर सां ॻाल्हाईंदो हल ताक़त कंहिंजी आहे भला तव्हां खां पुछा कयां तूं रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे अकुल वारनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे भला बेअकुलनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे अबा जॾहिं रब साईं बेअकुलनि खे रिज़्क़ ॾींदो आहे न अकुल वारा सियाणा बि हैरान रहिजी वेंदा अथव मां हिकिड़े किताब में किसो पढ़ियो अकुल वारो सियाणो बीठो हो रस्ते ते ॾिसे त उठनि जी कतार अचे थी हिकु उठ ॿियो हूंदियूं न पुछनि में नाकेलियूं ॿधलां वियो ॻणींदो ॻणींदो 100 उठ थी विया आख़िर में मालिक बचे पियो बांक वठी सियाणो हुन खां पुछे पियो उठ कंहिंजा आहिनि चए मुंहिंजा आहिनि चए कंहिं ॾिना थी चए अलाह साईं ॾिना आहिनि चए भला खयूं छा थो वञे चए हिकु पासे ॾिसे थो 2 बोरियूं कणिक जूं आहिनि चए ॿिए पासे ॾऊं चए 2 बोरियूं आहिनि वारीअ जूं ईअं छो कयई चए 2 बोरियूं कणिक जूं हिकु पासे ते रखियूं मां त ॿार हिकु पासे ते थिए पियो तॾहिं 2 बोरियूं वारी जूं भरे ॿिए पासे रखी ॿार हिकु करो थिए सियाणे जेसिताईं धर करे चंबो जो हणाए इहो अकुल न आहे त 2 बोरियूं कणिक जूं त हिकु होॾो रखियां हिकिड़ी होॾो रखियां की न 2 वारी भरे ॿिनो ॿार खे थिए तुंहिंजो अकुल आहे चए भला तोखे एतिरो अकुल आहे ॿुधाए तो वटि हिकु उठ बि आहे चए मां वटि कोन्हे को जेको तवारे अकुल खां मूंखे अलाह हलाईंदो पोइ बि अलाह साईं सोठ त ॾिनो हल सियाणो चए लॻो वाह मालिक केॾो बेअकुल आहे पोइ बि सोठ न अथसि केरु आहे रिज़्क़ ॾियण वारो तव्हां चवंदो त मोली साहब छड़ो ॻाल्हि करे वरिती 12 सिपाही में बि अल्लाह साईं क़ुरान पाक में रिज़्क़ जी ॻाल्हि कई उते लफ़्ज़ बयान करे फरमाई वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन हाणे अलाह कयो सियाणा सियाणा वेठा हो खाइण वारा त हलिया विया अलाह कयो काफ़ी वेठा हो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां पिया अॻे जंहिं घर में 5 भाती हुया हाणे अलाह जी महिरबानी सां हूंदा त घणा न त 50 त पका हूंदा आहिनि की न ॻाल्हाए तो सही
तव्हां ख़ैरपुर वारा ढरा था थियो मां पंहिंजे ज़िले शिकारपुर जी ॻाल्हि ॿुधायां असांजे शिकारपुर में घण आहे घण त तव्हां वटि बि आहे दिलि सां धकु तव्हांखे बि लॻंदो असां पंहिंजे इलाइक़े में वियासीं वाइज़ ते हिकिड़ो पोड़ो मां सां ॻाल्हाए पियो पंहिंजी ॿोलीअ में मूंखे चवणु लॻो मौली साहिबु हुण क्या थीसीं मां त ख़ैरु त आहे चवणु लॻो हुण क्या थीसीं महान थी गया आहे अला दी मखलूक बि वध वई आहे उते नुंहुं याई पई आहे त उते ससु याई पई आहे वो मखलूक वधियल आहे की न आहे पोइ सभिनी खे खाइण वारो केरु आहे बा सभु कुझु कंहिंजे वस में आहे ॿिए नंबर ते मां आयत करीमा पढ़ी मुख़्तलिफ़ मौज़ू तर्ज़ कयां वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ सोणो साईं रहमत लिल आलमीन आहे हथ खड़ो करे चओ त सोणो साईं ये लफ़्ज़ बि चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे चओ त परावल लाइ बि रहमत आहे चओ परावल लाइ बि मां परावल लाइ रहमत बयानु कयां नबी साईं जे दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो अची नबी साईं जो दीदार कंदो हो हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मोह विझे न वरी मोह परे न करे पियो साईं जो दीदार करे पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे नबी साईं जे आॾो अची पेश कंदो हो चवंदो हो त मथां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि इहा ख़िदमत बि मां कयां ऐं जे साईं जन उथण जी ऐं जे साईं जन उथण जी कोशिशि कनि न हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो हाणे रोज़ अचे इहे 3 ड्यूटियूं करे 4 ॾींहं थिया नबी साईं जे दरबार में न आयो साईं जन साहिबनि खे फरमायो वञो मालूम त करे अचो रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया हाणे न आयो आहे साहिबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे साईं जन साहिबनि खे फरमाइनि था हाणे सभु मां मोहम्मद सां गॾिजी हलो त हुनजे घर हली मां मोहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि अॻ में नबी साईं कॾ सहाबा किराम वञी यहूदी जो दरवाज़ो खड़काइनि था अदरा आवाज़ आयो मन दक़ल बाबा दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो साईं जन फरमाते मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि साईं कीअं अचणु थियो आहे साईं जन फरमाता नंढो ॿारु सग़ीर ॿारु बीमार ॿुधो अथसि मां मोहम्मद आहियो हुन लाइ रहम जी दुआ घुरंदुसि दरवाज़ो खुलियो साईं जन नज़र कई त नंढड़ो ॿारु खट ते बीमार पियो आहे घर में ॿी खट पई हुई उन ते हुनजो पीउ यहूदी वेठो तौरात खे पढ़े पियो जीअं तव्हां असां क़ुरान मां सूरत यासीन पढ़ंदा आहियूं उहो वेठो तौरात पढ़े पियो साईं जन नंढड़े जे मथां अची सद करे फरमाता या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मोहम्मद आयो आहियां कुझु मासां त ॻाल्हा नबी साईं जो इहे फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं नबी साईं खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं साईं जन सम्झी विया त आख़िरी पसान में आहे बचण जहिड़ो न आहे मुंहिंजे सुहिणे साईं जी अखियुनि मुबारक खां रुख मुबारक वही आया रहमत जा हथ खणी चवंदो मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो अल्लाह आहे त यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी जो रोज़ अची मां मोहम्मद जो दीदार करे रोज़ अची मां मोहम्मद खे पाणी भरे करे ॾे रोज़ मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे अल्लाह आहे त यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो दुआ बि घुरां थो हिन नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा साईं जन दुआ घुरी वरी हुनजे पीउ यहूदी खां पुछा था कनि उहो यहूदी ॾे त ख़बर तौरेत पढ़े थो वेठो ॿुधाए थी तौरेत में मां मोहम्मद जी तारीफ़ लिखियल आहे कि न कोन्हे का यहूदी खे नबी से दे कावड़ हूंदी हुई कावड़ में चवण लॻो सही न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियल ई कोन्हे का ईअं चए त उहो नंढड़ो ॿारु बीमार ॿारु खट तां उथी करे पंहिंजे पीउ खे चवंदो आहे बा ख़बरदार ख़ुदा जो कसम आहे तो कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे
अब्बा ये तो कूड़ ॻाल्हाए थो मां पाण तौरेत पढ़ी आहे हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे नल्ले जो अहिड़ी गवाही ॾिनी न साईं जन फरमान रहा भला मां मोहम्मद जे आॾो कलमो त पढ़ हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस के दम परवाह थी फौत थी वियो जीअं जो फौत थियो त पोइ यहूदी जो पुट खे खणे पियो साईं जन फरमाता छो पुट खे खणे चेसा मुझे पुत्रान के तर्क कराइंदो कफन बिनीदो मां दफन बकदो मास साईं जन फरमाता खबरदार यहूदी अगे यहूदी हो त तू जो हो हाणे कलमो पढ़ियो थई हाणे तू जो न है मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पाजे तसर के तर्क कराइंदो मां कफन बिनीदो मां दफन बकदो मास पर बीबी गाल बुध क़यामत दी न लेके मां मोहम्मद हथन सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो मास तरी बसई जो कुरान भी जे तो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मोहतरम नादर अली साहब नमाज जे बारे में भी अर्ज किया हकीकत भी आ नजर कंदा हूं बेनमाजी घणा नमाजी थोड़ा इहा गाल मां पंहिंजी बि नथो कयां अल्लाह कुरान में भी ॿुधाई आहे कंहिंजा रब साईं हुकुम कयो मुंहिंजा हबीब करीम मां त सभिनी खे पैदा कयो कुल हुवल्लज़ी अंशअकुम वजअल लकुमुस्समअ वल अबसार वल अफइदत क़लीलन मा तशकुरून थोड़ा निबाना जेके मुझे शुक्र कन था नमाज़ा पढ़न था मुझे दर पे अचन था अल्लाह ताके नमाजी बनाए जोर से आमीन चओ बेनमाजी ताके न करे अबा बेनमाजी घुमदा आहिनि चवंदा आहिनि असांखे चङा सुठा अबा बेनमाजी किनो अथव गंदो थव मां नथो चवां मुझे सुहिणे अरबी साईं जी ज़बान पाक जा लफ़्ज़ आवाज़ सॼी दुनिया जूं ज़बाना कूड़ियूं थियनि पर मुझे मोहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे हथ खड़ो करे चओ त साईं जी पाक ज़बान सची जे मुतल्लिक़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे हिकिड़ी अम्मा नबी साईं जे दरबार में वेठी रोए पई साईं जन फरमाता अम्मा छो थी रोए से रोआ इन जे करे थी त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में साहब बि चवंदा जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई असां ॾिठोसीं नबी साईं पंहिंजी अखियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ कयूं रहमत जा हथ हेठि करे अखियूं मुबारक खोले करे फरमान था मां तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में ॾोॾनि थी पयूं अम्मा खां टक निकिरियो खिली पई ऐं सां बि चवनि था असां ॾिठोसीं नबी साईं अम्मा सां हीअं बि ॻाल्हाए मां ॿी ॻाल्हि ॿुध तूं बि पंहिंजी अखियूं बंदि कर मां मोहम्मद रहमत जा हथ खणा तूं बि पंहिंजे बचे खे जन्नत में अखियुनि सां ॾिस चवण लॻी सोना मां न ॾिसंदमि वरी ॿीहर नबी साईं फरमाए ॾिसे त दुआ घुरां हुन चयो मां न ॾिसंदमि उतां जो हली त खिलंदी अचे पई साहेड़ियूं पुछा कनिसि पयूं वञे पई रोईंदी अचे थी खिलंदी कहिड़ी ॻाल्हि आहे चए मां नबी साईं जे दरबार में वयमि नबी साईं कर त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में नबी साईं अखियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ कयूं फरमायूं तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पयूं भला ॿियो बि कुझु नबी साईं तोखे फरमायो चए नबी साईं बि फरमाए तूं बि ॾिसे त दुआ घुरां चए तो छा चयो चए मां इनकार कयो सभु चवण लॻा चरी थी पई इनकार छो कई अखियुनि सां ॾिसे हा चवण लॻी चरी मां न आहियां चरियो तव्हां आहियो ख़ुदा जो कसम आहे मां अखियुनि सां ॾिसां हा चइबो त पैगंबर जी पाक ज़बान ते मूंखे पत नहीं ख़ुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि पर मुंहिंजे मोहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे नबी साईं जी ज़बान पाक जा लफ़्ज़ अथव हिकिड़े बेनमाज़ी जी बदबू ऐं नुहूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़तम न थींदी आहे जंहिंमां बदबू बि निकिरे नुहूसत बि निकिरे इहो भलो चइबो आहे अॼु हिन जलसे वॾे में फ़ाइदो कयो इंशाअल्लाह चओ जेसीं ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं चओ सभई इंशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं अञा बि दिलि चए थी बेनिमाज़नि खे दवा ॾिजे
अथन कौड़ी पर अलाह कंदो फ़ाइदो थींदो आहे न भा मरीज़ चवंदो मिठी दवा हुजे पर कौड़ी फ़ाइदो घणो कंदी आहे वाक़ियो लिखनि था हिकिड़े माण्हू बास बासी कहिड़ी चए पियो मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको कढां आहिनि अहिड़ा भोड़ा माण्हू ॿी का बास ई कोन लॻे शैतान जे ॿुधसि त मथो अची बीठो चए मां पहुची वियो आहियां कढ हाणे 60 दीनार सदको हमरा फासी पियो पुछे शैतान खां भला तूं सलाह ॾे ये 60 दीनार सदको ॾियां त कंहिंखे ॾियां शैतान चयसि इन मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे मुंहिंजे पीउ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो पीउ कहिड़ो आहे वरी काथां तुंहिंजो अबो आयो शैतान चवण लॻो ॻाल्हि ॿुध मां हिकु शइ ते जो इनकार कयमि त क़यामत ताईं लानती थी वियो आहियां पर जेके बेनिमाज़ी हज़ार शयुनि जा इनकार कयूं बीठा इहे त मुंहिंजा अब्बा लॻनि मुंहिंजा पीअर लॻनि हक़ीक़त आहे ॾींहं में सैदा केॾा आहिनि हफ़्ते में केॾा महीने में साल में त हज़ारे थी वेंदा बेनिमाज़ी छॾियूं बीठो आहे चए थो इहो बेनिमाज़ी मुंहिंजो अबो आहे मुंहिंजो पीउ आहे चए ॾिनमि 10 दीनार तुंहिंजे पीउ बेनिमाज़ी खे चए ॿियो कंहिंखे ॾियां चए 10 दीनार मुंहिंजी अम्मा खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी अम्मा वरी कहिड़ी आहे चए उहा औरत जेका घर में हज़ारनि जा हज़ार ख़र्च करे पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे अल्लाह जे नाले घुरण वारा ख़ाली वेठी वञनि बख़ील औरत चए ॿियो कंहिंखे ॾियां चए 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो भाउ कहिड़ो आहे चए जेको घर में 100 रुपयो ख़र्च करणो हुजे अजायो 200 रुपया ख़र्च कंदो आहे अजाए ख़र्च करण वारा क़ुर में बि लिखियलु अथव इन्नल मुबज़िरीन कानू इख़वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि चए ॿियो कंहिंखे ॾियां चए 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो पुटु कहिड़ो आहे चए जेको ॿिनि खे पाण में विढ़ाईंदो आहे फसाद कराए झेड़ो कराए सुणो ऐं ख़ैर न कराए इहो मुंहिंजो पुटु आहे चए ॿियो कंहिंखे ॾियां चए 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी भेण कहिड़ी आहे चए उहा औरत जेका अटो भिगोए मानी बि पचाए पर अल्लाह जो ज़िक्र न करे अटो भिगोए मानी बि पचाए अल्लाह जो ज़िक्र न करे चए बाक़ी बचा 10 दीनार कंहिंखे ॾियां चए इहे मुंहिंजे धीअ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी धीअ कहिड़ी आहे चए जेका मथो ॻाढ़ो करे बाज़ार में घुमंदी आहे बिना पर्दे जे घुमंदी आहे ॿिली शैतानी कमनि खां बचो भला कम कयो सुठा कम कयो तव्हां जो भलो कम आहे सुबुह खां वठी हिन महिल ताईं वेही अल्लाह जो क़ुर ॿुधो अथव ख़ाली न मोटंदो सभई चयो इंशाअल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं हथ खड़ो करे चयो इंशाअल्लाह छो त मालिक साईं क़ुर पाक में वाइदो कयो आहे हिकिड़ा क़ुर पढ़नि ॿिया दिल जे हुजूर सां क़ुर ॿुधनि इन सां रब वाइदो कयो अथव दुनिया वाइदा कंदव फिरी वेंदव पर अल्लाह जो वाइदो सचो अथव साईं कहिड़ो थो वाइदो करे रब जो क़ुर चए थो वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून रफ़रमा तो क़ुर पाक पढ़ियो वञे पढ़ण वारो केर बि हुजे हाणे हिकु कमु तव्हां कयो हिकु दिलि जे हुजूर सां क़ुर ॿुधणु तव्हांजो कमु आहे ऐं सुकून में चुप में विया तव्हांजो